जय श्री झूलेलाल। अॼु मां ब्रह्मा जी जी नगरी श्री पुष्कर राज में ब्रह्मा जी जा दर्शन करण लाइ आई आहियां। ही विश्व प्रसिद्ध अजमेर शहर जे पुष्कर शहर में वसियल भगवान ब्रह्मा जी जे मंदिर जा दर्शन ॾाढे नसीबनि सां थींदा आहिनि। पुष्कर जी प्राचीन मार्केट जा नज़ारा ॾिसण सां पहुची वियासीं इन मंदिर जे गेट ते। लॻभॻ 70 खां 80 सीढ़ियूं चढ़ी असां पहुची वियासीं मंदिर जे मुख्य प्रांगण में। चवंदा आहिनि ब्रह्मा जी जो भारत में हिकु मात्र मंदिर आहे ऐं हिन मंदिर जी जॻह बि ब्रह्मा जी जे आदेश सां निश्चित थी। हिन मंदिर खे 14वीं शताब्दी में ब्राह्मण समाज पारां ठारायो वियो। हिन मंदिर जो जीर्णोद्धार भी आदि शंकराचार्य पारां करायो वियो। हिते तव्हांखे गर्भगृह में ब्रह्मा जी जे 3 मुखनि जा दर्शन साम्हूं खां ऐं चौथे मुख जा दर्शन पुठियां जी साइड हुजण जे कारण शीशे में थींदा आहिनि ऐं पासे में वेद माता गायत्री जा दर्शन थींदा आहिनि। थोरो अॻियां हली करे पवित्र वेदनि जा दर्शन थींदा आहिनि जो स्वयं आदि शंकराचार्य जी हिते स्थापित कया हुआ। दीवारनि ते ठहियल पेंटिंगूं सनातन धर्म जूं कुझु झलकियुनि खे बि ॾेखारे। पुष्कर शहर में ही मंदिर मुख्य दार्शनिक स्थल आहे। हिन पुष्कर शहर में हिंदुनि सां गॾु विदेशी टूरिस्ट भी ईंदा आहिनि जो कि हिन मंदिर में भी दर्शन करण ईंदा आहिनि। जय श्री झूलेलाल।